औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा दोस्तों, अॼु आउं असां हिकु नई ॻाल्हि थो ॿुधायां। ॻाल्हियूं पंहिंजा हिते पुराणियूं बि आहिनि, पर चूंकि कम वारियूं ॻाल्हियूं आहिनि, इन करे उहे पुराणियूं कॾहिं बि न थींदियूं आहिनि। ही दुनिया जे ताल्लुक़ जे मामले में ॻाल्हि आहे। दुनिया जो ताल्लुक़ इंसान खे किथे थो पहुचाए, इन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि आहे। हिकिड़ो शख़्स पंहिंजे ॻोठ में को ॾोहारी थी पियो, पोइ उन्ही खे ॻोठ जा ॿिया माण्हू विढ़ण लाइ निकिता डंडा बाठा खणी। ही पंहिंजी जान बचाए झंग में निकिरी वियो। झंग में रुलंदे हिकिड़े हंधि ॾिठईं त हिकिड़ो शख़्स वेठो आहे, मजज़ूब आहे ऐं बिल्कुलु नंगो उघाड़ो, कपिड़ा अथसि कोन, ऐं पंहिंजी उहो धुन में आहे। ही शख़्स वञी उन जे क़दमनि में किरियो ऐं दाऊं करणु लॻो, साईं मूंखे बचाए, मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे पोयां आहिनि। दरवेश जी पुठड़ी ते हथु फेरियो ऐं हथड़ा खणी चयईंसि, हाणे तूं हलियो वञ घर, तुंहिंजो केर बि नालो कोन वठंदो। अलाह वारा आहिनि। अलाह वारनि जी ज़बान मां जेका शइ निकिरंदी आहे उहा थी वेंदी आहे। हमरा खे यकीन थी वियो, सो बिना खुटके झंग मां निकिरी ॻोठ अचे त ॻोठ वारा साॻिया जेके विढ़ण वारा माण्हू आहिनि जो इस्तक़बाल पिया कनि ऐं हिन खे ॾाढो प्यार ऐं पाॿो सां घर वठी विया। पोइ पाड़े ओड़े वारनि पुछा कई हिन खां, यार ही कल्ह तोखे विढ़ण लाइ तयारु हुआ, डंडा बाठा बि खयूं, तोखे ॾोहारी कयूं, अॼु जेको आहे ही तोते एॾा महिरबानी कीअं थिया आहिनि? चईसि, बसि ॻाल्हि न पुछो, मूंसां हिकिड़े दरवेश जी महिरबानी थी आहे। उन्हनि ज़ोर रखियो, यार हाणे अहिड़ो दरवेश आहे त असांखे बि ॾेखारियो। जीअं अॼुकल्ह दस्तूर आहे, जो हिकिड़े माण्हू जो कमु थींदो त सॼाई हू बि कांढूं ॾींदो वठंदोसि, ऐं मुंहिंजो फलाणे हूंदो कमु थी वियो, ऐं पोइ राज ओॾे निकिरी पवंदा। बहरहाल 2-3 माण्हू ही वठी वियो उते उन दरवेश वटि। उन्हनि बि दुआऊं घुरायूं, ख़ुदा जी कुदरत उन्हनि जा जेके मतिलब पूरा थिया। हीअं सुरंदे सुरंदे हिकिड़े माण्हू हिकिड़े खे ॿुधायो, ॿिए खे ॿुधायो, 2-3 खे, 4 खे, ईअं वधंदे उन दरवेश वटि ईअं ख़ल्क़ अचणु शुरू थी वई। एसी ताईं जो मायूं बि अचणु शुरू थी वियूं। आख़िरकार उन्हनि सभिनी माण्हुनि उन दरवेश खे चयो, साईं महिरबानी कर, तूं असांखे मुरीद कर। हाणे ख़ुदा जी ख़ल्क़ सॼी एॾी सारी ॾिसी मजबूर थी चयईं, बाबा मां मुरीद कोन कंदो आहियां, मुंहिंजो पंहिंजो कमु आहे, तव्हां मुंहिंजी जान छॾियो। बहरहाल हुनखे मजबूर कयूं, हिन चयो, बाबा हाणे तव्हां मुंहिंजा मुरीद आहियो। पोइ हिकिड़े ॾींहुं चयोसीं, हाणे तो वटि असां जूं नंग औरतूं अचनि थियूं, तूं उघाड़ो वेठो आहे, सो महिरबानी करे ॿियो कुझु न कर। भला ॿिया कपिड़ा जेकॾहिं पाईं त भली ॻाल्हि आहे, जेकॾहिं ॿिया नथो पाईं त घटि में घटि गोॾ त ॿध। हिन चयो, भला ठीकु आहे, गोॾ ते राज़ी थियो, गोॾ ॿधाई। चंद ॾींहंनि खां पोइ अचनि त उन गोॾ खे कुआ खाई विया आहिनि, उहा साॻी ओघड़ ज़ाहिर आहे। पोइ वरी गोॾ 1-2 गोॾूं बदिलायूं। पोइ पाण में सलाह कयूं, हाणे साईं जी गोॾ जेका आहे सो पीर जी कुआ खाई था वञनि, सुठो ईअं आहे त ॿिली हिन जाइ ते रखी वञो, जीअं ॿिली कुआ खाए साईं जी गोॾ खे तकलीफ़ न पहुचाए। पोइ ॿिली छॾे विया। कुझु ॾींहं ताईं ॿिली कुआ खाधा, कुआ ख़तमु थी विया, ॿिली बुख मरणु लॻी। पोइ मुरीदनि मञा, पोइ को न को खीर राति जो शाम ताईं पहुचाए वेंदो उन झंग में ॿिली जे लाइ।
आख़िरकार साईं खीर ॾेई बि थका, केरु खीर ॾे। नेठि सलाह कयूं त हाणे पीर खे हिकिड़ी ॿकरी था ॾियूं सुहा, जंहिंजो खीर ॾुही पीर जेको आहे सो उन ॿिली खे ॾींदो रहंदो। हाणे साईं 2-3 ॾींहं ॿकरी जे लाइ गाह बि ढोयूं, आख़िरकार तंग थी पिया गाह ढोए ढोए। पोइ नेठि हिकिड़े ॾींहं जो ॿकरी बुख मरण लॻी त दरवेश ख़ुदि वण ते चढ़ी ऐं ॿकरी जे लाइ लाम या टारी लाहिण जी कोशिशि कई। उतां जो खिसकियुसि पेर त मथां वण तां हेठि किरियो, टंग भॼी पियसि। हिकिड़ो मुरीद अचे त यार पीर जी टंग भॻी पई आहे, वॾी तकलीफ़ में आहे। पोइ दरवेश चयो बाबा हाणे मुंहिंजे सभिनी जेके बि मुंहिंजा मुरीद आहियो, अक़ीदतमंद आहियो, सभई गॾु थी वञो। सभई गॾु थी विया। उन वक़्तु हिन दरवेश छा कयो जो उहा गोॾ लाहे ऐं फिटी कई ऐं हिननि जी आॾो चयईं त बाबा न ही गोॾ मूंखे तव्हां पाराईंदव, न गोॾ खे कुआ खाईंदा, न कुअनि जे लाइ तव्हां ॿिली आणींदव, न ॿिली जे लाइ तव्हां खीर जो इंतज़ाम कंदव, न खीर जे लाइ ॿकरी ईंदी, न ॿकरी जे गाह जे लाइ मूंखे वण ते चढ़णो पवंदो। सो ही सॼो इन गोॾ जो जेको आहे सो शैतानी आहे, ही खणो पंहिंजी। गोॾ लाइ फिटी कयईं ऐं उन्हनि खे मुरीदी मां कढी छॾियईं। बहरहाल साईं इन में ही दुनिया जो तालुक़ु आहे। ॾिसो त हुन गोॾ पाती त गोॾ जे लाइ केॾा मसइला वधंदा 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 वञी ॿकरी ताईं टंग भॼण ते थिया। सो मुंहिंजा साईं ही दुनिया जो तालुक़ु आहे। तव्हां दुनिया जे तालुक़ में दुनिया सां जेतिरो तालुक़ु रखंदव एतिरा ई तव्हां उलझंदव, ओतिरा ई तव्हां उन में मजबूर थींदव, तंग थींदव ऐं पोइ गाफ़िल थींदव ख़ुदा जी ज़ात खां, महबूब मदीने वारी जी ज़ात खां, आख़िरत खां, भलाइनि खां, चङाइनि खां एतिरा ई गाफ़िल थींदव। पर मुंहिंजे रब करीम पोइ दुआ सेखारी आहे त रब्बना आतिना फिद दुनिया हसनतूं व फिल आख़िरते हसनतूं व क़िना अज़ाबन नार। याने ए मुंहिंजा इहा दुआ घुरो त ए असांजा रब तूं असांजी दुनिया ऐं आख़िरत मोचारी कर ऐं असांखे बाह जे यानी दोज़ख जे अज़ाब खां महफ़ूज़ रख। त मुंहिंजा साईं त हिन दुआ जो इहो मतिलबु आहे त हिन दुनिया में बि रहणो आहे ऐं दुनिया सां बि कुझु न कुझु माहौल रखिणो आहे। गॾोगॾु हिन दुनिया मंझां आख़िरत ठाहे हलणी आहे, न कि हिन दुनिया जे लाइ सभु कुझु करिणो आहे जो सोचिजे त बसि असांखे हिते ई रहणो आहे। हिते हिकिड़ो मुक़ररु वक़्तु आहे, उन मुक़ररु वक़्तु ताईं तव्हांखे जेतिरो थी सघे उन फ़क़ीर वांगुरु नंगा थी करे, ख़ैर हुनजो त पंहिंजो कमाल हो नंगो थियणु, पर हिन जाइ ते इहो मक़सदु कोन्हे को त हिन जाइ ते तव्हां हिन दुनिया में जेतिरो तव्हांखे रहणो आहे उन हिसाब सां रहो ऐं आख़िरत जे लाइ कुझु कयो ऐं इंसाननि सां भलाई कयो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।